अच्छा रज़ाक साहब, हिकिड़ी ॻाल्हि जीअं अवां तहरीक जी ॻाल्हि कई त ॿ सवाल मुंहिंजे ज़हन में अचनि था। हिकिड़ो इहो त पॉलिटिकल पार्टियूं जीअं अवां पाण ॿुधायो त ऐवान में जेके बि सभु गॾु आहिनि, जॾहिं पघारूं वधाइण जो मरातुनि जो मसइलो थिए थो त हिकु थी वञे त पॉलिटिकल पार्टियुनि जी जेके सभिनी जा नाला था खणूं, कंहिंजी बि एजेंडा आम माण्हू छो कोन्हनि। हिकिड़ो नारो त लॻे थो ताक़त का सर चश्मा अवाम, पर अवाम जे लाइ थिए कुझु कोन थो। जॾहिं सरकारी मुलाज़िमनि जी बि पघार जो मसइलो थिए थो त 10% बि कोन थो थिए, ऐं हिते जेका जीअं वधे पई मां ॿुधायो, हिकिड़ो त अवाम जी एजेंडा पॉलिटिकल पार्टियूं छो न आहिनि, ऐं ॿियो वरी अवाम जी लेवल ते बि ॾिसूं त जॾहिं बि का बि तहरीक शुरू थिए थी त कंहिं बि पॉलिटिकल पार्टी जा सिर्फ़ु जेके कारकुन आहिनि उहे ई घणे भाङे असांखे नज़र अचनि था रोडनि ते। PTI हुजे, मौलाना फज़ल रहमान साहब जी पार्टी हुजे, आम माण्हू अहिड़ियुनि तहरीकनि जो हाणे हिसो छो नथा थियनि? नसीर हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रहे, उहा इहा जेका आउं सम्झां थो त जेके बि जमहूरियतूं आहिनि, पाकिस्तान जी त ख़ैर हिनखे हाइब्रिड जमहूरियत तव्हां चई नथा सघो, ही त ॻाल्हि हुनखां घणी अॻिते निकिरी वई आहे। ही जी जेको अवाम आहे ऐं अवाम जा जेके चूंडियल ऐवान आहिनि, अवाम जा जेके नुमाइंदा आहिनि, उन्हनि जे विच में तालुक रहियो न आहे। गैप तमामु घणो वधी वियो आहे ऐं इहो कंहिं बि जमहूरियत जे लाइ इंतिहाई नुक़सानकार हूंदो आहे, छाकाणि त जॾहिं अवाम जो एतमाद पंहिंजनि इदारनि तां ख़तमु थी वञे त तव्हां सम्झो त तबाही शुरू थी जी वञे। हिकिड़ी त ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त डेमोक्रेसी बुनियादी तौर ते मुसलसल हिकिड़े डायलॉग जो नालो आहे। डेमोक्रेसी में हिन वक़्तु इमरान ख़ान जी सभिनि खां वधीक पॉपुलर जमात PTI आहे ऐं उनजी अक्सरियत बि तमामु वॾी आहे। हिन वक़्तु हुकूमत कंहिं बि सूरत में उनखे स्पेस ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। तव्हां अंदाज़ो कयो त मुंहिंजो ख़्याल आहे हुकूमत स्पेस नथी त ॾिए या जिन वटि अख्तियार आहे उहे नथा ॾियनि? 11 महीननि खां पोइ पब्लिक अकाउंट्स कमेटी जो फ़ैसिलो थियो आहे। अञा रिज़र्व सीटनि जो मामिलो रहियो पियो आहे। इलेक्शन कमीशन जेको इंतिहाई घटिया तरीन रोल प्ले कयो आहे, उहो हिन मुल्क जी तारीख़ में हमेशह यादि रहंदो ऐं उन जेको कुझु कयो आहे उहो सभिनि जे साम्हूं आहे। जेकॾहिं इदारा पंहिंजो रोल बि प्ले कंदा त उन जे नतीजे में बि हिन वक़्तु ही सूरत पैदा न थिया जंहिंजे के हींअर पाण ॾिसी रहिया आहियूं। सो असल ॻाल्हि इहा आहे त जॾहिं पंहिंजा मुफ़ाद अचनि था त इहे सभु गॾिजी था वञनि। एक्चुअल ही जेका पावर एलीट आहे, इन सॼी दुनिया में पावर एलीट हूंदी आहे, पर पब्लिक जे लाइ तव्हां घटि में घटि एतिरो स्पेस ज़रूरु क्रिएट कंदा आहियो त जी उनखे उनजे वात में गिरा वञे, उनजे जिस्म ते कपिड़ा अचनि, उनजे मथे ते का हल्की सल्की छित हुजे। पर हे कपिड़ा लाइण जे लाइ तयारु थी विया आहिनि, वात मां गिरा खसण जे लाइ तयारु आहिनि ऐं इंतिहाई बेहयाई सां इहो कनि था। सो मूंखे हैरानगी इहा आहे त असांजो अदालतूं, असांजी ब्यूरोक्रेसी, असांजा चूंडियल नुमाइंदा, हिकिड़ो इदारो ऑलरेडी अॻु में बेनिफिशरी हुयो जंहिंखे असीं उर्फ़ आम में एस्टेब्लिशमेंट चऊं था, बाक़ी हे 4 इदारा हुया, उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। मूंखे ॿुधायो त इहो निज़ाम केतिरो वक़्तु सस्टेन करे सघंदो। सो हिन निज़ाम जे ख़िलाफ़ जेकॾहिं को इहो का ताक़तवर तहरीक उभरी त मुंहिंजो न आहे ख़्याल त को ही अञा हिकिड़ो साल वधीक सस्टेन करे सघंदो। जेतोणीकि फौरी तौर ते पीपुल्स पार्टी हिन हुकूमत खे कुल्हो ॾियो बीठी आहे, उन जे नतीजे में हू बेशक केतिरियूं ॻाल्हियूं करे। मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे कैनालनि वारे मामले ते हाणे मातम वेठा कनि असेंबलियुनि में, सिंध असेंबली में या हिते क़ौमी असेंबली में। हिते ही इन्हनि ई पंहिंजे मुंहुं इन्हनि जो फ़ैसिलो कयो हो ऐं इहो ॾिनो हुयो। सिंध में जेका ज़मीन ॾिनी अथनि उहो सभिनि जे साम्हूं आहे। ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिन मुल्क जे माण्हुनि खे केतिरो बेवकूफ़ ठाहींदो। सही। सो ही सॼो जेको टिकसाट आहे इहो हाणे ख़तमु थियणु घुरिजे ऐं मुंहिंजो ख़्याल आहे जेकॾहिं हिन क़िस्म जी इहा प्रैक्टिस जारी रही त माण्हुनि जो जेको थोरो घणो यकीन आहे निज़ाम ते, उहो मुकमल ख़तमु थी वेंदो। सही।